जी अदी नालो छा है? मुंहिंजो नालो लेला आहे ऐं असांजी जी है अब्दुल्ला जी है। घणा साल उम्र होंदी है? असांजी 12। ये जो पुलिस सां तुझो झेड़ो थियो तोखे ज़ोरी ज़बरदस्ती जो खणी मोबाइल में विकिणण जी कोशिश कई जी इहो किथे थियो ऐं इहो उन टाइम ते छा सूरत हुई? उन टाइम ते असीं बीठा हुआसीं, असां अंदर कोन पिया अचण ॾिनो उन्हनि खे, छो त क़ुर शरीफ़ खणी असीं बीठा हुआसीं ऐं असां चयो पिए त न अंदर अचो ऐं असांजा मर्द बि गुम कया विया हुआ ऐं असां सां पुलिस वारो हो जेको असांजे पाड़े जो ई आहे सैद, उन बांह मां मूंखे झलियो, थपड़ो हयूं ऐं उन लेडीज़ पुलिस खे लेडीज़ पुलिस मूंखे चौंक ताईं, असांजी चौंक ताईं खणी वई ऐं गीलींदे वई पे असांखे ऐं असांजी चुनियूं ॿियूं लही वियूं हुयूं ऐं मीडिया वारो जेको पासे में हुआ उन्हनि वीडियो भरी मुंहिंजी, जेको तव्हां ॾिठी बि हूंदी मीडिया वारनि, त जेॾीमहिल उते बि मूंखे घुटो ॾिनो वियो, थपड़ियूं हयूं वयूं, उते जेॾी महिल लाथो थाणे ते तेॾी महिल बि मूंखे धिका ॾेई पोइ लाथो वियो ऐं मुंहिंजा गोॾा ॿोॾा फाटी विया हुआ। जी पुलिस ॾिठी कोन हुई कॾहिं, न असां हेॾे पुलिस ॾिठी न हेॾी रश ॾिठी कॾहिं ऐं असां जेॾी महिल ॾिठी असांखे ख़ुदि रोअण पिया आयो। उन्हनि मूंखे घुटा विया ॾिना विया, नोह हया विया ऐं उन्हनि जाम मूंखे बदतमीज़ी सां खयो हो ऐं जाम मूंखे गिल गिला कई है रोड ते ऐं उते बि गिल गिला कई ऐं पुलिस वारो उते हो जेको उन बि असांखे धमकी ॾिनी हुई ऐं हू थपड़ूं असां ते उलारी वियूं उते बि। सुठो थो लॻे असां सां गॾु जेके ॿाहिरि हिंदू हुआ मुसलमान हुआ जिते आया हुआ उन्हनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन्हनि असांजी ॾाढी सपोर्ट कई आहे ऐं जेको सोलंकी साहिबु आयो हो उन बि असांजी जाम सपोर्ट कई आहे, लाल माली असांजी जाम सपोर्ट कई आहे, उन्हनि असांजी इज़त बचाई आहे, उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं असीं। वरी कोन हुई त एॾो वॾो थींदो, असांखे उन ॾींहुं धमकी ॾेई विया हुआ जॾहिं, तॾहिं असांखे इहा ख़बर कोन हुई त एॾी पुलिस ईंदी, असां कुझु बि कोन घर मां खयो, असांजा सॼा सामान ॿिया सॼा पखेड़े विया आहिनि, अधु टुटी विया आहिनि, जेके असांजी ॾेज जूं शयूं हुयूं असां कमाए वरितियूं हुयूं उहे बि टोड़े विया आहिनि ऐं जेके बि सामान हुआ असांजे के खजी विया, के त टुटी विया, सॼा ई पखेड़े विया आहिनि असांजे सामाननि खे। ऐं ॿुहारी पोचो कंदा आहियूं असीं घरनि में, तॾहिं खाईंदा आहियूं असीं जाम घरनि में कमु कंदी आहियूं। असीं 6 भेणूं आहियूं, 2 भाउ आहिनि, भाउ 2 नंढा आहिनि, हिकिड़ो वॾो आहे मूंखां। मुंहिंजो वालिद साहब हा न हू कमाइनि था पर उनमें पूरी कोन थिए पई सफ़ा ख़ुशी है, जेके बि असांजे ॿाहिरि आया जाम ख़ुशी है, उन्हनि असांजी मदद कई। हा असांखे जेको मारियो वियो आहे त उनजी वजह सां आया हुआ, जेके ॿाहिरि आया आहिनि, जेके बि हींअर बि आया हुआ असांजी चुनियूं पारायूं वियूं आहिनि, जेके बि असां रांदूं कंदा हुआसीं, लिक लिकोटी रमंदा हुआसीं, हा ऐं टापू रमंदा हुआसीं, छोकिरियूं रांदि रमंदियूं, कचाई कंदा हुआसीं दोस्तुनि सां गॾु, हिते ई पाड़े में डोड़ंदा हुआसीं। हा असांखे जाम ॾुख थियो, सॼी राति असीं रुना आहियूं, सॼी राति असां ॾुको के बि मानी कोन बचाई, छो सॼी राति असां ॾुख में हुआसीं त असांखे छॾायो वञे पियो। मुंहिंजी ॾाॾी जो जनम बि हिते थियो हो, उहो गुज़ारे वई आहे, असांखे जाम ॾुख थियो हो। जी रांदि रूंद में जेको तव्हांखे इहो माने हूंदो त हिते पाड़े में जेका वीचारा ॿिया ॿार आहिनि उहे बि तव्हां सां गॾु खेॾिया हूंदा, त इहो सॼो तकलीफ़ पहुती हूंदी, इन में तव्हांखे ॾाढो दर्द तकलीफ़ थियो हूंदो जाम थी। इहो आहे त हीउ जेको तव्हांजो वतन आहे हीउ इलाइक़ो हितां तव्हांखे बेघर कयो थियो, उल्टे ते तव्हांजी वालदा तव्हांजी भेनरूं उन्हनि छा पे सोचियो, उन्हनि रड़ियूं जाम पे कयूं, के बि क्यास कोन पे कयो, पाड़े वारनि जेके हुआ उन्हनि क्यास कोन पे कयो, असांजा जेके वॾा वॾा हुआ उन्हनि क्यास पहिरीं कोन पे कयो असांजो, जेॾी महिल असांखे गंदियूं लाराए वियूं तॾहिं असांखे क्यास कोन कयो उन्हनि, जॾहिं असांखे पुलिस खणी वई, जॾहिं छॾे वियो लाल माली जी, असीं जाम उन सपोर्ट कई आहे असांखे, लाल माली चयो रड़ियूं कयूं वयूं आहिनि, रड़ियूं कयूं आहिनि, बाबा बाबा कयो आहे ऐं उन्हनि खे चयो आहे असांखे बेगुनाह छो पिया खणी वञो,
कहिड़ो केस आहे असां ते, असां अहिड़ो छा कयो जेको अवां एॾो वॾो ज़ुल्म पिया करियो असां ते। पुलिस वारनि खे असां जाम चयो, असीं रुना आहियूं, गिलींदे वयूं, असांखे ज़ोरी ज़बरदस्ती गाॾी में विधो वियो आहे। पुलिस वारनि तव्हां वीडियो ॾिठी हूंदी, मूंखे गोगो ॾिनो वियो, ज़ोरी ज़बरदस्ती विधो वियो। पोइ हितां खणंदे चौंक ताईं मूंखे गिलींदे वयूं पे। पहिरीं सत मूंखे ई खयो वियो आहे। हा ॾिसंदा हुआसीं। हुन में छा ॾिसो? हुन में ड्रामा वग़ैरह ॾिसंदा हुआसीं। कहिड़ा स्टार प्लस? हा जी, या ॿिया ड्रामा स्टार प्लस ॾिसंदा हुआसीं। अच्छा, उन में सस जो ऐं सहुरे जो इन जो पाण में झेड़ो या मुड़ुस जो ज़ाल जो झेड़ो इहे पसंदि आहिनि या ॿिया ड्रामा पसंदि? ही पसंदि आहिनि, ॾुख वारा पार्ट पसंदि आहिनि। कहिड़ा ॾुख वारा पार्ट पसंदि आहिनि असांखे। हा असांखे जेॾी महिल असांखे खयो वियो टपड़ ॿिया उछलाए विया तॾहिं असां चयो असां सां बि इहो ज़ुल्म थियो वियो आहे, जीअं उन्हनि सां ज़ुल्म कंदा ड्रामनि वारनि सां ज़ुल्म कंदा मिड़ी वीडियो में, जीअं असां सां ईअं ई ज़ुल्म थियो आहे। असां कॾहिं बि कोन सोचियो त असां सां ईअं ई थींदो वाक़ियो। इन ते तव्हांजी वालदा जॾहिं ताईं वापसि आया माना आज़ाद थी घर जी, हा तव्हांजी वालदा आहे न, हा उन छा चयो तव्हांखे? हा रुनी हुयूं, मुंहिंजो भाउ रुनो, मुंहिंजो पीउ रुनो आहे ऐं मुंहिंजो जेको सौट आहे उन असांखे दिलदारी ॾिनी, उन हिमत जगाई असांखे वीडियो ते ॻाल्हाइणासीं। मीडिया वारनि जी जाम थोरो आहे असां ते, उन्हनि साथ ॾिनो। पर ही जेको चवनि था त ही जेका बिरादरी आहे हिते इहा सॼी पीपल्स पार्टी जी वोट रही आहे। जी असीं हुआसीं पीपल्स पार्टी हुकूमत में तव्हां असीं असलम जेको हो असांजो ऐं न उन खां वोटर हुआसीं, छो त उहो असांखां वोट ॿिया वठंदो हो। असांजे लाल माली ॾींदासीं, उनखे खुलियाम वोट ॾींदासीं असांजे पाड़े जा सभु, जे असांजी इज़त बचाई आहे। भला अभी पाण इलेक्शन में बीहो छा? इलेक्शन में बींदो? जी बींदासीं, नारो हणी बींदासीं उनजो। अच्छा जी, इलेक्शन विढ़ंदो वॾेरनि जे साम्हूं? हा विढ़ंदासीं। भला पढ़ंदो कोन तव्हां 12 साल उमिरि ज़ाहिर पढ़ो? अदा पढ़ियासीं कोन असां, हाणे पढ़ण जे लाइ तयारी कयो, स्कूल में दाख़िला वठो। जी वठंदासीं। स्कूल बि असीं पढ़ंदा हुआसीं, स्कूल वारनि बि चयो माछी माछी करे ग़रीब कंदा हुआ असांखे जेके हुआ। अच्छा हा किथे सबक सोलो कोन ॾींदा आहिनि, अञा बि असांजे ॿार पढ़ण वेंदा आहिनि, उहे बि सबक सोलो कोन ॾींदा आहिनि उन्हनि खे। अच्छा छाजे करे रुगो त भई माछी आहिनि, ही सुधरंदा कोन, माना सुधारींदा त तव्हां सुधरंदासीं न असीं। कम त इन्हनि जो आहे न सुधारण, उस्तादनि जो कमु आहे न, उन्हनि सुधारियो कोन असांखे। असांजी दिलि जाम हुई पढ़नि ते, पर असांखे माछी माछी कंदा हुआ, सोलो सबक कोन ॾींदा हुआ, इन जी वजह सां दिलि टुटी वई असांजी स्कूल खां। हाणे वालदा जेका आहे उन ऐं तव्हांजो जेको भेनरूं 6 ॿुधायो न तव्हां? हा 6 ऐं भाइर 3? हा 3। ऐं उन में जेको ही जेका अवांजो घर आहे हिन में जेका ही सूरत हाल जुड़ी आहे उन सां कोई राति जेको ताईं वापसि आया कुझु घर में बचियल हुयो? हा रलियूं बियूं टुटल हुयूं बस, बाक़ी सब मां खणी वियो? सब खणी वियो। हाणे अवांजो मुतालबो कहिड़ो आहे? मुतालबो इहो आहे असांजा मर्द जेके ॿधिजी विया आहिनि उन्हनि खे छॾायो वञे, ऐं उन्हनि खे पहिरीं छॾायो वञे, पोइ असांखे जेको आहे न मसइलो हल कयो वञे, असांजो इंसाफ़ असांखे करे वञे, बसि इहो।